त लाड़काणे में भला टोटल सिनेमाऊं केतिरियूं हुयूं? 4 सिनेमाऊं जो असांखे शुरू में केटीएन सां ख़ासि करे तव्हां केतिरा साल कमु कयो ऐं केतिरा ड्रामा डायरेक्ट कया? केटीएन ते 18 साल मुसलसल कमु कयूं। वीकली तव्हांजो ड्रामो हूंदो हुयो? तो अहिड़ो बि विच में आयो जो हिकिड़े ॾींहं ते मुंहिंजा 3 प्रोग्राम हलंदा हुया। केतिरा जेके नवां आर्टिस्ट आहिनि उहे तव्हां इन दौर में मुतारिफ़ कराया? 80 आर्टिस्ट आहिनि लाड़काणे जा जिन खे मूं इंट्रोड्यूस करायो। डायरेक्टर जेके हूंदा आहिनि ड्रामनि जा उहे नयूं अदाकारा मुतारिफ़ कराए पोइ उन्हनि सां शादियूं बि कंदा आहिनि। यार मां कोशिशि कई पर न थी। तव्हांजा मुआशिक़ा मशहूरु त थिया हुआ? भाई मशहूरु हूंदी भाई जेका जितां इश्क कयो जितां शादी कई मां। उस्ताद अयूब गाद पाण ड्रामा करणु छॾिया आहिनि इन करे तनक़ीद थो करे? न तरक़ीद भाई इन करे कोन थो कयां, जेकॾहिं सुठो ड्रामो हाणे बि हूंदो त छो न ॾिसबो। बाबा जो सिंधी ड्रामो हिन डिजिटल मीडिया ते न अची सघियो आहे। इन करे त सिंधी ड्रामा आहे जेके 100 सीरियल ठहिया न, ख़ासि करे 100 किसूं 200 500 किसूं 700 किसूं। तव्हां ड्रामो हाणे कयो ई कोन? टेलीविज़न जे ड्रामा जे लाइ प्रोडक्शन जे लाइ पैसा खपनि न। तव्हांजी पसंदीदा फील्ड कहिड़ी रही? मूंखे ड्रामा डायरेक्शन वधीक सुठी लॻी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। ज़िंदगीअ में फ़न, अदब, आर्ट, मूसीक़ी इहे सभु शयूं न हुजनि त केॾी न बेरंग थी वए। फ़न, अदब, आर्ट ज़िंदगीअ में उत्साह पैदा कनि था, ज़िंदगीअ में साह विझनि था। फ़न सां वाबस्ता शख़्सियतूं असांजे पॉडकास्ट जूं महिमान थींदियूं रहंदियूं ऐं अॼोकी पॉडकास्ट में असांजा महिमान आहिनि अयूब गाद साहब। अयूब गाद जा केतिरा ई तारुफ़ आहिनि, तमामु घणा। हू शाइर आहिनि, हू ड्रामा राइटर आहिनि, हू डायरेक्टर आहिनि, हू उन सां गॾु कैमरामैन आहिनि, आर्टिस्ट आहिनि, एडिटर आहिनि। तमामु घणा हिकिड़ा पहलू आहिनि हुन जी शख़्सियत जा। थी सघे थो मूंखां कुझु विसरी वञनि त पाण खां साईं खां पुछंदासीं। अॼोके पॉडकास्ट में असां पंहिंजे गेस्ट अयूब गाद साहब खे वेलकम कयूं था। साईं तव्हांजी महिरबानी। थैंक यू। जेतिरो मूं तारीफ़ करायो हिन में कुझु रहिजी त न वियो? मूंखे लॻो त शाइर रहिजी वियो न। शाइर मूं पहिरीं चयो। हाणे इहो ॿुधायो त तव्हांजे शख़्सियत जा हवाला एतिरा आहिनि त सुञाणप जेका आम तौर ते हाणे असांजा टीवी जेके आया चैनल उन खां पोइ इहा उभरी त तव्हां हिकिड़ा नामवर हिदायतकार, अहिड़ा ज़बरदस्त हिदायतकारी कंदे केतिरो अर्सो थियो ऐं केतिरा ड्रामा कया? डायरेक्शन में पहिरीं जेका टेली फिल्मूं ठाही 1981 में, उन में शुरूआति उन में इहो सम्झो मुंहिंजो सिख्या जो पीरियड उहो हुयो। ऐं उनखां पोइ वरी कुझु दोस्तनि चयो त बाबा टेली फिल्म या फिल्म ठाहिणु सवलो कमु आहे ऐं स्टेज तमामु ॾुखी आहे, त स्टेज ते कमु कयो, करे ॾेखार त ख़बर पवे। चैलेंज हुयो हिकिड़ो पोइ मुंहिंजे लाइ। मूं चयो त हाणे स्टेज ते वाक़ई मूं न कयो आहे कमु, ॾिठो ज़रूरु आहे पर कयो न आहे। पोइ स्टेज ड्रामो बि हिकिड़ो कयोसीं बिस्मिल्लाह करे, ऐं उहो यकीन कयो त ड्रामे वारी राति निंड न आई सॼी राति। एॾो हिकिड़ो ॾुखियो कमु हुयो स्टेज वारो, वाक़ई ॾुखियो कमु आहे। ऐं ख़ुशी एतिरी थी त हिकिड़ो रेस्पॉन्स उन में तकिड़ो जेको मिलियो। ऐं उनखां पोइ असां चयो त हाणे स्टेज कयो किलोपेट्रा सिनेमा में। अच्छा, किलोपेट्रा सिनेमा में भलाड़े भाग जे नाले सां पहिरियों ड्रामो। ऐं उन वक़्त में लाड़काणे में स्टेज ड्रामा सुठा थींदा हुआ? उन थींदा हुया तमामु घणी। मुंहिंजो ख़्याल आहे ड्रामा जूं जेके मंडलियूं चऊं, ड्रामेटिक क्लब मतलब हूंदा हुआ, उहे घणा हूंदा हुआ? अच्छा, घणा दोस्त वरी वीचारा ड्रामनि जा शौक़ीन रखंदा अकेडमी। हालांकि अकेडमी वरी ॿी शइ आहे, अकेडमी त अलॻि शइ आहे, पर पोइ बि अकेडमी नाले सां काफ़ी क्लब ठहियूं। अदाकार बि, अदाकाराऊं बि ॾाढियूं तमामु घणियूं न अदाकारा। अच्छा, शुरूआति दौर में त अदाकाराऊं बि कोन हूंदियूं, शीबेल जेके हूंदा वीचारा उहे असां वटि कमु कंदा। उन दौर मां सिर्फ़ु ॾिसण जे हद ताईं ड्रामा ॾिठा, पर मां कंहिं बि ड्रामे में शीबेल कास्ट न कयो। ऐं मुंहिंजे पहिरें ड्रामे में ई 2 फीमेल हुयूं। ऐं उनखां पोइ वरी टेली फिल्म जे दौर वापसि शौक़ु त मुंहिंजो टेली फिल्मनि ते हुयो। स्टेज ड्रामे ते तवजो मुंहिंजो घटि हुयो, टेली फिल्म ते वधीक हुयो। पोइ उनखां पोइ वरी ॿी फिल्म टेली फिल्म ठाही हिकिड़ी, ऐं वरी उनखां पोइ 3 ठाही। अहिड़ी तरह मां 5-6 फिल्मूं टेली फिल्मूं ठाहे चुको आहियां। ओके, उन में सिर्फ़ु तव्हां हिदायतकारी कंदा हुआ? स्क्रिप्ट मुंहिंजी हुई। अच्छा, स्क्रिप्ट बि तव्हां? ऐं वरी ॻाल्हि त उन वक़्तु VHS ते एडिटिंग बि मां पाण कंदो हुउमि। VHS एडिटिंग तमामु ॾुखी आहे, छो त हिन वक़्तु त कंप्यूटर आहे, उन में साम्हूं फ्रेम ॾिसिजे थो त फ्रेम में किथां कटिजे। हुन में फ्रेम नज़र न ईंदा आहिनि, VCR में न ईंदा। ऐं VCR टू VCR माना हुन मिक्सर बि कोन हूंदो असां वटि, ऑडियो जो सेक्शन न हूंदो, ऐं सिंगल ट्रैक हूंदो मोनो। माना हुन में साउंड ॿियो तव्हां लॻाए नथा सघो, पर मूं तजुर्बो कयो, मां हुन में साउंड बि लॻायो। साउंड बि लॻायो? बिल्कुलु। उहा अंदाज़े ते? न,
उहो जॾहिं तव्हांखे उहो ट्रैक बि नज़र जीअं हाणे कंप्यूटर में ट्रैक बि नज़र अचे थो, सभु शयूं अचनि थियूं, माण्हू उहा क्लिप सिलेक्ट करे वरी लॻाए थो, हाणे त उते तव्हां त अंदाज़े ते हणंदा ॾिसो हूंदव। नंदा असां शाह असद सिंधी फिल्म जो वॾो डायरेक्टर हुयो, नालो हुनजो। हा हा हुन फिल्म ठाही शागिर्द, जंहिंजो अलमदर सिनेमा में हुन शो बि कयो। हुन मूंसां हिकु ॾींहुं अॻु में वेही इन ॻाल्हि ते डिस्कस कई त मां फिल्म ठाही आहे, उहा मोनो आहे, हुन में बैकग्राउंड म्यूज़िक ॾेई न सघियो आहियां फिल्म में, तुंहिंजी फिल्म में बैकग्राउंड म्यूज़िक कीअं हूंदी आहे? पोइ मां साईं शाह असद चयो, साईं मां छा कंदो आहियां, जेतिरी जेका फिल्म एडिटिंग थी वई उन खां पोइ मां 2 कापियूं कढंदो आहियां, फिल्म जूं 2 कापियूं। हिकिड़ी कापी ते सिर्फ़ु आवाज़ु रिकॉर्ड कंदो आहियां, डबिंग कंदो आहियां, ॿी कापी ते छड़ी म्यूज़िक ॾींदो आहियां। इहे 2 कापियूं पोइ 2 VCRनि में हलाए, 3 मास्टर VCR में 1 2 3 करे ऐं ऑन कंदा आहियूं रिमोट सां, टिनी खे गॾु प्ले थींदियूं 3 ऐं पोइ उहो फिल्म जो जेको 1.5 कलाक या 2 कलाक हूंदी आहे, मां चवां मुंहिंजो कोई वेझो न अचे, मां उनखे बैलेंस कंदो आहियां म्यूज़िक खे ऐं आवाज़ खे। पोइ शाह असद खे हिकिड़े दोस्त चयो, साईं तव्हां फिल्म डायरेक्टर अयूब खां था पुछो? अचे बाबा हुनखे पंहिंजो 20 से तजुर्बो आहे, इहा पुछण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां हुनखे चयो, साईं तव्हां 35 मिनट जो डायरेक्टर आहियो, मूंखे उहो तजुर्बो न आहे, मां तव्हांखां पुछी सघां थो, इन में कोई ऐब न हूंदो आहे पुछणु। तव्हांजी पसंदीदा फील्ड कहिड़ी रही? मूंखे ड्रामा डायरेक्शन वधीक सुठी लॻी। डायरेक्शन? हा, डायरेक्शन, ड्रामा डायरेक्शन। केतिरा KTN सां ख़ासि करे तव्हां केतिरा साल कमु कयो ऐं केतिरा ड्रामा डायरेक्ट कया? KTN ते 18 साल मुसलसल कमु कयो मूं, ऐं वीकली तव्हांजो ड्रामो हूंदो हुयो? हर हफ़्ते। ऐं कुझु अरसो अहिड़ो बि विच में आयो जो हिकिड़े ॾींहं ते मुंहिंजा 3 प्रोग्राम हलंदा हुया, हिकिड़े ॾींहं ते। 6 बजे सच सचल थो बोले, 7 बजे ड्रामा सीरियल मज़ा हेॾे होॾे, ऐं 8 बजे मिट्टी जी मूर्ति, माना 6 to 9 मुंहिंजा 3 प्रोग्राम मुंहिंजा हलंदा हुया, उहो वक़्तु हुयो अहिड़ो। ज़बरदस्त। उहो समूरो जेको बि एडिटिंग आहे, रिकॉर्डिंग आहे, उहा तव्हां हिते लाड़काणे में कंदा आहियो। तव्हांखे आर्टिस्ट या जेको टेक्निकल स्टाफ आहे उहो अवेलेबल कीअं थी वेंदो? हिते एडिटिंग जो पहिरीं मसइलो हुयो मूं वटि, पोइ हिते जावेद जागरानी जो स्टूडियो हुयो एडिटिंग जो, उते एडिटिंग उते कंदा हुआसीं, पर पोइ आहिस्ते आहिस्ते मां एडिटिंग सूट बि पंहिंजो वरितो ऐं पंहिंजो लॻायो। पोइ मुंहिंजो पुटु जेको आहे उहो एडिटिंग कंदो, फाइनल उनखे एडिट मां ई कंदो हुउमि, ऐं बैकग्राउंड म्यूज़िक बि करे छॾींदो हुउसि रफ करे। फ़िलहालु एडिटिंग बि पाण कंदा हुओ, रिकॉर्डिंग बि पाण कंदा हुओ, स्क्रीन बि प्ले बि पाण लिखंदा हुयो? ज़ाहिर आहे पाणे करिणो पवंदो हर शइ। हिकिड़ो ड्रामो जंहिंमें सॼे ड्रामे में सीन हिकिड़ी हुई, यानी तव्हां था लॻो 30 मिंटनि जे ड्रामे में हिकिड़ी सीन हुजे त उनजे मास्टर शॉट केॾा कीअं ठही सघनि था। उन में हैदर कादरी हुयो, बदर हुयो, ऐं एनी छोकिरी ऐं हिकिड़ी अनिला काज़ी हुई, 4 कैरेक्टर हुया। हुन चयो त हैदर चयो उस्ताद मां यादि कंदो थो वञा, कोशिशि कयां थो जीअं तव्हां मां हेल्प करे सघां। मां चयो भाउ तूं छुटल आहे, मां छा पियो कयां जो जेके मास्टर शॉट वठां पियो हुनजा, छो त सॼे ड्रामे जा हिकु वक़्तु वठणा पवंदा आहिनि न, मां उन स्केच कंदो पियो वञा। मूंखे ड्राइंग में महारत हुजण जे करे मूंखे इहो फ़ाइदो पए पियो त मां उन्हनि शॉट जा स्केच उते स्क्रिप्ट ठाहींदो पियो वञा। अच्छा। पोइ जॾहिं वरी उनजा सोलो शॉट वठां पियो त चवां पियो हाणे हिते बीठा आहियो, अॻु में हितां बीठा हाणे हिते वेहंदव, हिते बीहंदव, त हू चवनि पिया असांजो दिमाग़ु नथो कमु करे, हाणे तव्हां पाण ॿुधायो त किथे हुयासीं, किथे बीठा हुयासीं। उन वक़्त में तव्हां काफ़ी हिन खे हाणे जीअं तव्हां असद पंहिंजे हिन जी ॻाल्हि कई कादरी जी, कादरी हैदर कादरी, त केतिरा जेके नवां आर्टिस्ट आहिनि उहे तव्हां इन दौर में मुतारिफ़ कराया? मां हैदर कादरी शायदि तव्हां मुतारिफ़ करायो? हैदर कादरी, हुन सां गॾु शबनम नवाज़ असांजी लाड़काणी तमामु वॾी आर्टिस्ट हुई, हुन में पाकिस्तान टेलीविज़न ते कमु कयो, उर्दू ड्रामनि में कमु कयो, उनखे इंट्रोड्यूस मां करायो। ऐं राणीअ पासे हुई, ॿिया खोड़ हुया, त उहो हिकिड़ो किताबु आहे मूं वटि लाड़का नाटक नगर, उन में उन सभिनी जो तारीफ़ बि आहे, ऐं तक़रीबन मूंखे 70-80 आर्टिस्ट आहिनि लाड़कण जा जिन खे मूं इंट्रोड्यूस करायो। अच्छा, ज़बरदस्त। उन्हनि में हाणे बि आर्ट सां के वाबस्ता आहिनि? हैदर कादरी अञा कमु करे थो, उहो हैरानी कमु करे थी। ॿिया दोस्त आहिनि जेके कराची शिफ्ट थी विया आहिनि, उहे कमु कनि था अञा ताईं। शफ़ीक मंगी आहे, उन जा त गानो बि तव्हांखे यादि हूंदो, ओ मिठी ओ मिठी, पहिरियों त गानो हुन ठाहियो मां, उहो तव्हां पॉपुलर थियो हो। सईद तुने जो पहिरियों गानो मां ठाहियो। कहिड़ो? प्यार बिना प्यार बिना। सईद तुने जो पहिरियों गानो मूं ठाहियो KTN जे लाइ, उहो बि खोड़। अच्छा, तव्हां वरी म्यूज़िक तरफ़ बि सॉन्ग्स बि ठाहिया? सॉन्ग्स बि वॾी ॻाल्हि आहे त शाह साईं जा सॉन्ग्स मां तमामु घणा ठाहिया आहिनि, लतीफ़ साईं जा तमामु घणा ठाहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं प्रोग्राम KTN ते मां शाह साईं जा कया त उन में रानल जे रिहाण ऐं सिंध जो साईं ऐं जी लतीफ़, उन में मिलाए सलाए तक़रीबन 150 खां मथे भिटाई जा कलाम रिकॉर्ड कया अथमि, 150 खां मथे। उहो ॻाया कंहिं आहिनि?
उहे सिंधु जे सभिनी फ़नकारनि ॻाया अवल जेके ॻायल आहिनि उन्हनि खे रिकॉर्ड कयो अथव? कुझु नवां रिकॉर्ड कराया, ॻायलनि खे वराए रीडू करायो, रिकॉर्ड करायो, ऐं कुझु जेके पुराणा ॻायल हुया उन्हनि खे वरी उन्हनि फ़नकारनि खां ॻारायो, जंहिंमें खो दीबा सर खां वठी आशिक़ निज़ामाणी, मंजूर सखरानी, सभु जेके फ़नकार आहिनि असांजा सभिनी तक़रीबन हुन में ॻायो हुन। डायरेक्टर जेके हूंदा आहिनि ड्रामनि जा उहे नयूं अदाकारा मुतारफ़ कराए पोइ उन्हनि सां शादियूं बि कंदा आहिनि। यार मां कोशिशि कई पर न थी। भोग थो करायां मज़ा न असां सच कोन था सम्झूं। न एक्चुअली मुंहिंजो कॾहिं तवजो हेॾो न वियो, छो त मूं जेका ॿी शादी कई न उहा इश्क में कई, त उनखां पोइ टियों इश्क मुंहिंजे लाइ मुनासिबु न हो मुंहिंजे लाइ। उहा इन्हनि ड्रामनि खां अॻु में कई? उहा ड्रामनि खां अॻु में कई। ओके, विच ते तव्हांजा मुआशिक़ा मशहूरु त थिया हुआ? उहे त उहा ई मशहूरु हूंदी भाई, जेका जितां इश्क कयो जितां शादी कई मां। नाला ॿिनि जा हूंदा। अच्छा, जोक्स अपार्ट, इन में दौरान काफ़ी जेके तमामु लेजेंड अदाकार जीअं शफ़ी अहमद शाह साहब आहे उनखे बि तव्हां कास्ट कयो, त उन सां कमु कंदे तजुर्बो कीअं रहियो तव्हांजो? ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त पाकिस्तान जो एॾो वॾो आर्टिस्ट उन मुंहिंजे ड्रामे में कमु कयो, ऐं उहो हर शख़्स कहाणी जे पहिरियों एपिसोड जेको हुयो उन मूं साईं खे रिकॉर्ड कयो, ऐं ॿ ॾींहं जा मूं साईं खां टाइम वरितो। पहिरीं ॻाल्हि त साईं सां जॾहिं राब्तो थियो त साईं चयो मूंखे स्क्रिप्ट मोकिल पढ़ां, जेकॾहिं मूंखे मज़ो ॾिने त मां हा कंदुमि, न त न। अच्छा। हा, छो त इहो हुनजो हक़ु हुयो, वॾो तमामु वॾो राइटर हो, वॾो एक्टर हो। पोइ मूं हुनखे पंहिंजे ड्रामे जो स्क्रिप्ट मोकिलियो, लिखियो मूं उहो। उन ड्रामे में सॼे में करेक्टर हिकिड़ो साईं जो हुयो, ॿियो उनजो ज़मीर हुयो, उन डबल पार्ट हो साईं जो। पोइ साईं स्क्रिप्ट पढ़ियो त मूंखे चई स्क्रिप्ट ॾाढो सुठो लिखियलु आहे, फर्स्ट क्लास आहे, तव्हां जेका डेट ॾियो मां रिकॉर्डिंग करण लाइ तयारु आहियां। पोइ मूं उते कराची में रिकॉर्डिंग कई उन ड्रामे जी। हुन एप्रिशिएट कयो त तव्हां सां कमु कंदे ॾाढो मज़ो आहे साईं। मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे, चवां पियो त जॾहिं रिकॉर्डिंग ख़तमु थी त मां साईं खां थोरो इहो पुछो डिजी त मां साईं हाणे तव्हांजे ॾाढो मां कुझु न आहियां, तव्हां मूंखे ॿुधायो त मुंहिंजो कमु तव्हांखे कीअं लॻो, छो त तव्हां वॾे वॾे डायरेक्टर सां कमु कयो आहे, मां नंढो डायरेक्टर आहियां हिकिड़ो। मूंखे चवंदा इहो बि ॾाढो मज़ो आहे, ॾाढी ख़ुशी थी त तूं कम खे ॼाणी थो। कॾहिं तव्हांखे इहो महसूसु थियो त कंहिं वॾे शहर में हुजो आहे त वधीक पज़ीराई हुजे हा, जीअं शहर जो बि हिकिड़ो फ़र्क़ु रहंदो आहे त भई लाड़काणे में वेही कमु थो करे, या कॾहिं न? न मूंखे न थियो इहो, मां हिते बि कमु उहे कयां, उते बि उहे कयां, ज़ाहिर आहे इहो आहे त उते अञा घणो कयां, हिते पंहिंजे लिमिट में कयो, एतिरो इहो फ़र्क़ु आहे। बाक़ी मां त पंहिंजे कम में मुतमिन आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हां किताब केतिरा लिखिया? तक़रीबन 8 किताब मुंहिंजा लिखियल आहिनि। 8 किताब। अच्छा, ई छपियल आहिनि? 8 छपियल आहिनि, 8 जा मौज़ू ॿिया आहिनि। उहे छा जे बारे में? हाणे पहिरियों जेको मुंहिंजो किताबु उहो शाइरी जो हुयो। ठीकु। छो त शाइरी जेका आहे शौक़ु जो थियो, फ़नकारनि ॻाइणु शुरू कयो त किन दोस्तनि जो त बाबा शाइरी जो किताबु अचणु घुरिजे। प्यार जी शाम में जे नाले सां पहिरियों किताबु आयो। ठीकु। जंहिंमें तव्हां क्लीन शे वियो? जंहिंमें बाक़ी न शइ जी तव्हां आयो। उन खां पोइ वरी जेको त ॿियो किताबु मुंहिंजो आयो उहो वरी कहाणियुनि जो हुयो। ओके। हा, पिरी वस न पंहिंजे। ठीकु। ऐं टियों हुयो नसर में लिखियलु हो, मुख़्तलिफ़ टॉपिक्स घिराए लिखिया जंहिंसां पसजे पिरीअ खे हा नसरी टुकड़ा। ऐं उनखां पोइ अखि उल्टी धार, उहो वरी लतीफ़ साईं जी बेतनि जे तसलसल सां हिकिड़ो मूं लिखियो, जंहिंमें ज़िक्र फ़िक्र खे गॾाए करे तसौफ़ जी ॻाल्हियुनि खे थोरो मथां करे मूं लिखियो, अखि उल्टी धार जे नाले सां। ठीकु आहे। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो मूं हिकिड़ो इंटरव्यू रिकॉर्ड कया मुख़्तलिफ़ माण्हू खां, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा हिन 20वीं सदी जा, उहो राहतुल आशिकीन जे नाले सां उहो किताबु मुंहिंजो आयो। ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो ड्रामो मूं लिखियो जंहिंमें मोहबतूं माणबियूं न आहिनि, जंहिंमें वरी इहो त हिकिड़ो ड्रामो हो जेको 3 मीडियम में लिखियलु हो। उहो ईअं थियो त कराची में कल्चर डिपार्टमेंट पारां मुंहिंजो आर्ट काउंसिल कराची में ड्रामो थियो, उते टीवी जो प्रोड्यूसर आयल हो हुसैन खानज़ादो। हुन चयो त यार ड्रामो ॾाढो सुठो आहे, इनखे मूंखे टीवी जे लाइ लिखी ॾे। ओके। पोइ हुनखे मां टीवी लाइ लिखी ॾिनो। वरी कुझु अर्सो गुज़रियो त हिते रेडियो वारनि टेलीफोन कई त बाबा असांखे ड्रामो रेडियो जो खपे। मां उन ड्रामे खे वरी रेडियो ड्रामो करे लिखियो। माना ड्रामो हिकिड़ो आहे, मीडियम 3 आहिनि हुनजा, त उहो ड्रामो स्टेज ते कीअं कजे, उहो ड्रामो टीवी ते कीअं कजे ऐं रेडियो ते कीअं कजे। उहे 3 मीडियम हिकिड़े किताब में लिखिया अथमि त हिकिड़े ड्रामे खे 3 मीडियम में कीअं लिखी सघिजे थो, उहो किताब मुंहिंजो आहे। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो किताबु आहे जेको मुंहिंजे रूह अंदरि भेटाई। उन में वरी हिकिड़ो केटी मूं ड्रामो कयो
जेको सॼो ड्रामो लतीफ़ साईं जे बेतन में हो, ठीकु, माना डायलॉग उन में घटि बेत वधीक हुयसि, जेके कैरेक्टर ॻाल्हाइनि पिया उहो सॼो लतीफ़ साईं जे बेतन में पिया ॻाल्हाइनि। उहो ऐं हिकिड़ो ॿारनि जे लाइ ड्रामो लिखियो जेतो बेत भायां, ओके, उहो ऐं हिकिड़ो टियों मुंहिंजो भिटाई मुंहिंजो घर भाती, उहो ड्रामो। उहे टई ड्रामा उन हिकिड़ी किताब में आहिनि जंहिंजो नालो आहे मुंहिंजे रूह अंदरि भिटाई। किताबनि जी अक्सरियत माना जेका ड्रामा तव्हां स्क्रिप्ट लिखिया उन्हनि जी आहे। 3 किताब अहिड़ा आहिनि जंहिंमें ड्रामा स्क्रिप्ट आहिनि, बाक़ी ॿियो कहाणी जो आहे, शाइरी जो आहे, राहत आशिक़ीन जी नबी साईं मोजज़नि जो आहे, मुख़्तलिफ़ आहिनि। तव्हां ॿुधायो त किताब जेके तव्हां लिखिया उहे शाइरी जो किताब, कहाणी ऐं उन सां गॾोगॾु ड्रामा ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि, तसौफ़, मज़हब, सभु शयूं। कंहिं हिकिड़ी टॉपिक ते छो न टिकी सघियो? उहो त हिकिड़ी टॉपिक ते हिकिड़ो माण्हू लिखंदो आहे कंहिं बि शइ खे, मां पाण मूं में वैरायटी आहे, मां कोशिशि कंदो आहियां त मुख़्तलिफ़ फील्डनि में कमु कयां, उनजे करे मूं इहे सभिनी शयुनि खे थोरो थोरो टाइम ॾिनो आहे। ऐं मां को शाइर आहे त उनजा 3-4 शाइरी किताब हूंदा आहिनि, सिर्फ़ु शाइरी चवंदो आहे, कहाणीकार हूंदो उन छोड़ो कहाणी किताब हूंदा। एग्ज़ैक्टली, ठीकु आहे न। मुंहिंजूं फील्ड मुख़्तलिफ़ आहिनि त मां उन सभिनी फील्डनि खे आंदो किताबी सूरत में। अञा हिकिड़ी फील्ड जेका मुसवर वारी आहे उन ते किताब न लिखियो आहे मां, अञा लिखणु घुरिजे। ओके, हा, आर्टिस्ट जेको ख़ासि करे मुसवर आहे उन में तव्हां पेंटिंग कंदा आहियो, कैलीग्राफी कंदा आहियो, या कहिड़े फॉर्म में कंदा आहियो तव्हां? कैलीग्राफी बि कई आहे, वाटर कलर में बि कमु कयो आहे, पेस्टल कलर में बि कमु कयो आहे, ऑयल कलर में बि कमु कयो आहे, ऐं नाइफ वर्क बि कमु कयो आहे। नाइफ वर्क असांजे हेॾे उत्तर सिंध में ॾुखियो कमु आहे, कोई कंहिं तमामु घटि माण्हुनि कयो आहे। मूंखे नथो नज़र अचे त कोई अहिड़ो माण्हू जंहिं चाकू सां वेही कमु कयो हुजे। मूं नाइफ वर्क में कमु कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि जूं तव्हांखे एग्ज़िबिशन्स करायूं आहिनि? हा, एग्ज़िबिशन 2 दफ़ा लाड़काणे में थी मुंहिंजी तस्वीर नुमाइश। हिकु दफ़ो प्रेस क्लब लाड़काणे वारनि कराई जनाबाग में, ॿियो दफ़ो चांडका में थी, ऐं टियों भेरो सिंध आर्टिस्ट गिल्ड वारनि गॾियल नुमाइश कराई हैदराबाद में, उते। ओके, हाणे एतिरियूं सारियूं तव्हांजूं फील्डूं आहिनि, कंबाइन करे कंहिं हिकिड़े पासे ते जेकॾहिं अचूं, अगेन साॻी आउं सुवालु कंदुसि त भिटाई तव्हांजे सभिनी कमनि में हावी आहे, नज़र अचे थो। हावी आहे या न आहे तव्हां पाण चओ था? छो त कैलीग्राफी बि मां लतीफ़ साईं बेतन ते कई, पेंटिंग्स में बि घणे क़दुरु लतीफ़ साईं बेतन ते ई तस्वीरूं पेंट कयूं। भिटाई सरकार तरफ़ तव्हांजो अचणु कीअं थियो, उन सां तारुफ़ तव्हांजो कीअं थियो? मुंहिंजे ॿुधायोमांव न किताब जो नालो बि इहो त मुंहिंजे रूह अंदरि भिटाई। सो मां अलाए छो नंढे लाइ खां वठी जॾहिं मां पेंटिंग कंदो हुउमि त उन वक़्त में टीवी सिर्फ़ु हूंदी, PTV हिकिड़ी, टेप रिकॉर्डर मूंसां गॾु हूंदी सदाई। उन में मां कलाम उस्ताद मंज़ूर अली ख़ान, मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन, मोहम्मद इब्राहिम जा ॿुधंदो हुउमि पियो। पोइ हू कलाम हलंदा, मां कमु कंदो हुउमि पियो, ज़ाहिर साॻियूं कैसेटूं रिपीट थींदियूं, उहो ॿुधी ॿुधी भई त मूंखे तमामु घणा यादि थी विया। ऐं उन दौर में मूं वटि तक़रीबन 7-8 रुपए त यादि हुया उन दौर में। उन दौर में माना तव्हां छा प्राइमरी में हूंदो या मेट्रिक ताईं हुयो या इंटर ताईं? मुंहिंजे ख़्याल में हाई स्कूल खां पोइ हुयो, 75 दौर आहे। हा, इहो दौर हाई स्कूल खां पोइ। त लतीफ़ साईं बेतन सां, लतीफ़ साईं जे कलामनि सां मुंहिंजो हिकिड़ो इश्क़ु जाॻियो। पैदा थी। हा, पोइ उन वक़्तु मां हिकिड़ो प्लास्टर ऑफ पेरिस सां लतीफ़ साईं रोज़ो ठाहियो। उन वक़्तु ई प्लास्टर ऑफ पेरिस सां रोज़ो ठाहियो, जेको ऐं उन वक़्तु चाइना जा वाटर कलर ईंदा, जंहिंखे मूं उन्हनि कलर वाटर कलर सां, हालांकि उहो आयल में उनखे कबो आहे, प्लास्टर ऑफ पेरिस आयल रंग थींदो आहे, वाटर थींदो आहे। मूं उनखे वाटर सां रंग कया, ऐं वॾी ॻाल्हि आहे त 81 जो ठहियलु अॼु ताईं रंग उनजा ओड़ा बीठा आहिनि। उहे रंग एॾा ख़ूबसूरत रंग, भला मज़बूत रंग हुया, सुठा रंग हुया। अॼुकल्ह अचनि कोन था रंग एॾा सुठा, त उहो हिन वक़्त ताईं उहो ओड़ो जोड़ो बीठो आहे, तमामु सुहिणो ख़ूबसूरत बीठो आहे। भिटाई सरकार खे तव्हां छा सम्झंदा आहियो, शाइर, मुर्शिद या को ॿियो? मुर्शिद त आहे, बाक़ी उहो शाइर त असांजो माना हिकिड़ो एॾो वॾो असासो आहे लतीफ़ साईं, यानी हू असांजो रहबर आहे। हुनजी शाइरी जेका रुॻो शाइरी न आहे, आम शाइरी न आहे, हुनजी शाइरी खे जेकॾहिं सम्झंदो जेको माण्हू। ऐं अच्छा, मां इहो बि चवंदो आहियां त जंहिं भिटाई खे पढ़ियो ऐं रुनो न, उन भिटाई पढ़ियो ई न। जेको भिटाई खे, ऐं मां इहा ॻाल्हि जॾहिं अकबर लिगारी सां कई, सेक्रेटरी कल्चर जो हुयो, असां वटि रिकॉर्डिंग थिए पई कल्चर जी, मां प्रोग्राम कयां पियो, त उन सां इहा ॻाल्हि कई त मां साईं जॾहिं मां भिटाई पढ़ंदो आहियां त मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे। त हुन बि इहा ई ॻाल्हि कई त मां जॾहिं CSS कयां पियो त उन वक़्त में मां चवंदो जी भला भिटाई थो पढ़ां, हुन में ज़रूरत पवंदी। पोइ मां ॿियनि सब्जेक्ट्स खे पासे ते करे ऐं मां भिटाई पढ़ियो। चए पियो यकीन कयो त मां जॾहिं भिटाई पढ़ियो त मां पाण रोअण वेही रहियुमि। ठीकु,
त पोइ इहा हुन मुंहिंजी ॻाल्हि जी ताईद कई त जेको भिटाई जी पढ़ी रुनो न उन भिटाई पढ़ियो ई न। इहो तव्हांजो तजुर्बो हूंदो, ॿियो अञा वधीक उनखे बहितर अंदाज़ में कंदा हूंदा, ज़रूरी न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, तय आहे त भिटाईअ सां जेका उनसियत उनखे पढ़ण खां पोइ पैदा थिए थी, उहा पोइ उनखां ख़तमु नथी थिए, निकिरे नथी। उहो अच्छा रोज़ न हुआ। हा, लतीफ़ साईं रोज़ न हुआ। हुनखे तव्हां जेको पेत कल्ह पढ़ियो उहो जेकॾहिं तव्हां हफ़्ते खां पोइ या महीने खां पोइ पढ़ंदो त तव्हांखे माना बि ॾींदो। तव्हां विच ते को पंहिंजो लक़ब बि अहिड़ो रखियो, लतीफ़ी? बिल्कुलु बिल्कुलु। हा न, हा, अञा ताईं आहे, विच ते न, अञा आहे, कंटिन्यू आहे। सॾायो नथा तव्हां अयूब गाथ था सॾायो, अयूब लतीफ़ी। हा, अयूब लतीफ़ी। छा त उहो लतीफ़ साईं सां पाण ॻंढण में मज़ो ईंदो आहे हिकिड़ो, लॻंदो आहे की ॾढो का ताक़त का पोइ फोर्स आहे जेको पोयों आहे, उहो महसूसु थींदो आहे। न उहो त आहे, पर मूंखे इहो ॿुधायो त भिटाई सरकार जी जेका ॿोली आहे शाइरीअ में इस्तेमालु कयल आहे, उहा हाणे असांजो नौजवान नसुल सम्झे कोन थो। नए नसुल सां भिटाईअ खे कनेक्ट कीअं कजे? मां जेतिरा बि ड्रामा लिखिया अथमि, मां कोशिशि इहा ई कई आहे त नए नसुल खे ॻंढिजे, छो त तव्हां वारी ॻाल्हि इहा आहे त नओं नसुल नथो सम्झे न। सबबु इहो आहे त असांजे नए नसुल वटि उहे लफ़्ज़ सिंधी असांजा आस्ते आस्ते मुदे ख़ारिज जेके चयूं थी विया आहिनि, या असां इस्तेमालु नथा कयूं, या जेके पोइते रहिजी विया आहिनि उहे लफ़्ज़, उन्हनि लफ़्ज़नि खां असां वांझियल आहिनि ॿार असांजा, नौजवान वांझियल आहे। यानी कॾहिं कंहिंखे ॿार खे चवंदो आहे वाॾणु खणी आया वाॾणु, त चवंदो आहे वाॾणु छा आहे, वाॾण ई ख़बर न हूंदी न, भई इहे खोड़ लफ़्ज़ सिंधी जेके आहिनि। मिसाल भई कोई ससुअ मों ई जेकॾहिं सुर ससुअ मों कढूं त उहो हिकु धरतती मां ॿी ॼर संदी सजणे, हले ऐं वाझा आहे, ॿिन्ही ॼरनि विच में, इहा सम्झ में न ईंदी। ॼर ॿार खे हिन दौरे ॿार खे ख़बर आहे ॼर छा हूंदी आहे, छो त उहो कॾहिं सियारे में वेही पाण सेक ई कोन अथई, हीटर ते वेठो आहे, ॼर जी ख़बर न आहे न, ॼर जी ख़बर न आहे न। ऐं हले तव्हां हिन में अची वञो जेकॾहिं सुर सुहिणीअ में, ॼंग जरके वात में सिसीअ खे सेसर, हाणे सिसी ऐं सेसर इहे सम्झ में कोन ईंदो। इहो ॿुधायोमांव त असां, अच्छा लतीफ़ साईं जी ख़ूबी आहे त जंहिं जंहिं इलाइक़े में वियो आहे ज़ाहिर आहे उन ॿोली उतो जी इस्तेमालु कई आहे। हाणे असां वेठा आहियूं लाड़काणे में, असां थर विहाईंदा आहियूं, फ़र्ज़ु कयो त थर जे माण्हू जी ॿोली ख़बर ई कान्हे का, हाणे मारू ई पढ़ंदा त सम्झ में न ईंदो असांखे, ठीकु आहे न। हाणे उहो लतीफ़ साईं हुन में ॿिनि एरिया, थर जे ॿिनि एरिया जो ज़िक्र कयो आहे हिकिड़ो, ठीकु आहे। असां जॾहिं थर बि ईंदा त ख़बर पवंदी हीअ एरिया आहे थर जी, हीअ आहे, हीअ आहे लतीफ़ साईं शहर में इस्तेमालु कई आहे। असां हिते वेही कीअं था सम्झी सघूं, या जीअं आहे त, पर ईअं त न आहे त असांजे निसाब में ई ख़तमु थियल आहे, उन निसाब अॻे त भिटाई पढ़ायो वेंदो न, हाणे ख़बर न आहे पढ़ाइनि था या नथा पढ़ाइनि, गवर्नमेंट जी पॉलिसी अजीब क़िस्म जी हूंदी आहे। हुसियत जी जीअं तव्हां ॻाल्हि कई, घर जो भाती आहे भिटाई, या मिसाल जीअं तव्हां ॿुधायो त मुर्शिद आहे, अॼु ॾींहं ताईं तव्हां मूंखे ॿुधायो त राजस्थान में ऐं लाड़ में बदीन में उन्हनि जतन वटि भिटाई असुली हालत में कीअं ज़िंदा आहे, उहे त पढ़ियल बि न आहिनि, पढ़ियल बि न आहिनि, नसल दर नसल सीने बसीने। हा, मूंखे हिकु दोस्त ॻाल्हि कई त असां कंहिं दोस्त खे वियासीं सॾु करणु एॾे इन इलाइक़े में किथे, त उनखे सॾु कयोसीं त माई अंदरां असांखे भिटाई बहितर जवाबु ॾिनो, त असां न सम्झी ॻाल्हि इहा, हुन चयो हलो भले घर में कोन्हे, बाबा कीअं सम्झी, जेको साईं माई जेको बेत पढ़ियो उन मां इहो मक़सदु हिते घर में न आहे हो। त जेको मूं ड्रामो लिखियो न मुंहिंजे रूह अंदरि भिटाई, त उन ड्रामे में जेको आहे मां शाइरी में जेको ड्रामो लिखियो लतीफ़ साईं बेहतर में, त उन में कोशिशि इहा कई त नए नस्ल खे आसान करे मां भिटाई ॾियां। उन में मां शबनम खे या रियाज़ सुबरे खे या अनिला काज़ी खे चवां पियो त बेत खे ईअं पढ़ो जीअं लॻे त तव्हां डायलॉग था ॻाल्हायो। जीअं अंग्रेज़ी फिल्म हलंदी आहे त घणा माण्हू सम्झण न सम्झण जे बावजूद बि फिल्म सम्झी वेंदा आहिनि, त भिटाई बेत खे तव्हां एॾो एक्सप्रेशन्स बेत जे जा अहिड़ा ॾियो जो लॻे ॿार नओं नसल उनखे सम्झे न जल्दी। कोशिशि तव्हांजी शबनम 12 13 भेरा हिकु हिकु बेत खे ऐं पुछे पई मूंखां त हेॾी माना छा आहे, त जीअं तलफ़ुज़ सही बीहे ऐं एक्सप्रेशन्स उन बिल्कुलु सही बीहनि। न, इहा सुठी कोशिशि कई तव्हां, पर उन में हाणे ॾिसिजे त नौजवान नसुल उन मां केतिरो थो सिखे, पर ड्रामनि तरफ़ जेकॾहिं वापसि अचूं, हाणे जेके टीवी चैनल्स, सिंधी टीवी चैनल्स ते ड्रामा थियनि था, उन्हनि मां केतिरो मुतमिन आहियो? हाणे त मूंखे 3-4 साल उहो ड्रामो ॾिठो कोन्हे को। छो? उहो सबबु इहो ई आहे त ड्रामे में उहो चस्प नथो अचे, कहाणी बुनियादु हूंदी आहे न, कहाणी हूंदी आहे बुनियादु, हर शइ जी बुनियादु कहाणी हूंदी आहे। कहाणी खां पोइ डायरेक्टर जो कमु हूंदो आहे त उन जी कास्टिंग कीअं थो करे, उन जी लोकेशन कहिड़ी थो रखे, उन खे पिक्चराइज़ कीअं थो करे, प्रोडक्शन कीअं थो ॾे, उहो पोइ जो कमु आहे। पहिरीं कहाणी आहे,
कहाणी जेके असांजा लिखनि था मौजूदा उहे कहाणीकार न आहिनि, उहे शौक़ीन आहिनि सभई, तक़रीबन शौक़ीन आहिनि जंहिंखे भाई नालो खपे सिर्फ़ु त स्क्रीन ते नालो हुजे। हो जेको सऊदीअ में वेही नालो लिखाईंदा न मुंहिंजी शायरी ॻायो अॻे शाइरी में हूंदो, तव्हां यादि हूंदो कैसेटनि में हूंदो न, हा। हो जलाल चांडी चवंदो त बाबा फलाणे जी फरमाइश आहे, त उहो त वीचारो चवंदो त फरमाइश आहे, हाणे त उन्हनि जी नालनि सां था शायरी कनि नालनि माण्हू। सां शाइरी बि थिए थी। त ईअं ड्रामा जेके लिखण वारा आहिनि उहे 2-3 फिल्मूं तेलुगु जूं ॾिसनि था, तेलुगु जी फिल्मूं जेके सम्झनि पाण में कोन था, उतां हिकु मूंखे कंहिं आइडिया उतां वठनि था। पके माण्हू ॿुधायो, पके हिकिड़े एक्टर ॿुधायो त फलाणे राइटर वटि 100 तेलुगु फिल्मूं पयूं आहिनि VCR ते, जेके ॾिसंदो आहे उतां कहाणियूं कॉपी कंदो आहे। हाणे ॿुधायो त इहे जेके पंजाबी फिल्मूं, इंडियन फिल्मूं, हुतां जूं फिल्म टुकड़ा टुकड़ा मिलाए ड्रामो लिखंदा, उन ड्रामे जो असरु छा हूंदो? अहिड़ा हुन जो पाणू धरतीअ में खुतल ई कोन्हनि न। अहिड़ा अदाकार ऐं डायरेक्टर वरी चवनि था त उस्ताद अयूब गाद पाण ड्रामा करणु छॾिया आहिनि, इन करे तनक़ीद थो करे। न तरक़ीद मां इन करे कोन थो कयां, जेकॾहिं सुठो ड्रामो हाणे बि हूंदो त छो न ॾिसबो, 10 दफ़ा ॾिसबो, हिकु दफ़ो बि न ॾिसबो। मतिलबु फारूक रंद असांजे सिंधी ड्रामनि खां हलियो, सिंधी ड्रामा कंदो हुयो, उहो हिन उते हम टी ते एॾो ज़बरदस्त इश्क मुर्शिद जहिड़ो ड्रामो ॾिनई, सॼी दुनिया में हुनखे वाखाणियो वियो। उहो बि त पंहिंजो ई माण्हू आहे न, सिंधी माण्हू आहे न। मां बि इहो ई पियो चवां त ड्रामो जेको आहे उहो इंसान जिते बि आहे ॾिसे थो, ईअं नाहे त TV चैनल्स जो दौरु जीअं हाणे झको थियो आहे ऐं डिजिटल मीडिया अची वई आहे त ड्रामनि जो को असरु ख़तमु थियो आहे, ईअं नाहे। तव्हां ॾिसनि था मोबाइल ते, ॾिसनि था माण्हू, मोबाइल ते बि ॾिसनि था, हा ॾिसनि, किस्तुनि जूं किस्तूं ॾिसनि था, ऐं मोबाइल ते या हीउ जेको डिजिटल मीडिया आहे हाणे, इन नेटफ्लिक्स ॿिया इहे घणा चैनल आहिनि, प्लेटफॉर्म्स अहिड़ा आहिनि जिन ते माण्हू फिल्मुनि जूं फिल्मूं था ॾिसनि, सुठियूं फिल्मूं आहिनि, सिनेमा में एॾियूं सुठियूं फिल्मूं न आहिनि जेतिरियूं हिननि ते आहिनि। त छा सबबु आहे जो सिंधी ड्रामो हिन डिजिटल मीडिया ते न अची सघियो आहे? इन करे त सिंधी ड्रामा आहे जेके सोप सीरियल ठहिया न, ख़ासि करे 100 किसूं, 200, 500 किसूं, 700 किसूं, रुगो मार धाड़, त माण्हूअ खे हिकिड़ी चिड़ पैदा थी वई आहे, ॾिसी रिपीटेशन थी वई आहे उनखे। इहो वठंदा ॿिन्हिनि में बंदूका खणी घुमंदा, फायरिंग, अड़े हीअं या हिकिड़ी ॻाल्हि आहे त एक्टर जी शिकिल हूंदी आहे यार। फिल्म असां ॾिसंदा हुआसीं, हजम वटि बि लॻल हूंदा फ़ोटो, त कहिड़े वहीद मुराद कट वारा ठाहे या नदीम कट वारा ठाहे। एक्टरनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो ढांचो हूंदो आहे, हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो अक्स हूंदो आहे, जेको इमेज स्क्रीन ते अचे एक्टर जो त ॾिसण वारो सभु त हीरो आहे, हीउ विलन आहे। हाणे हीरो विलन आहे, विलन हीरो आहे, ख़बर नथी पए, ख़बर कोन थी पए त विलन कहिड़ा हीरो कहिड़ा। अजीब क़िस्म जा शौक़ीन माण्हुनि खां पैसा वठी करे ऐं जो कमु ॾींदा, उहो कहिड़ो कमु कंदो? मां अॼुकल्ह पैसा भरे, पैसा ॾींदा हुआ, हाणे पैसा ॾींदा हुया, हाणे पैसा वठनि था। त उहो कमु जेको पैसा भरे कंदो, उहो त मूंखे 1000 माण्हू जो मूंखे ऑफर ॾियूं पैसनि जूं, त पैसा वठो कमु कयो, पर मूं ज़िंदगी में कंहिं हिकु रुपयो बि न वरितो हिकिड़े खां। सबबु इहो त मां चयो बाबा जॾहिं मां तोखां पैसा वठंदुमि न, पोइ कमु मां तुंहिंजी मर्ज़ी ते कंदुमि, मां मुंहिंजी मर्ज़ी ते कमु न थींदो, मूंखे खपे मुंहिंजी मर्ज़ी जो कमु, तुंहिंजी मर्ज़ी जो कमु न खपे। मतिलबु सिंधी ड्रामे सां बि सिंधी साफ़ तारो कमु थियो आहे, चई सघिजे थो। अच्छा, तव्हां ड्रामो हाणे कयो ई कोन, हिदायतकारी या लिखणु विखणु कुझु ख़तमु करे छॾियो? मां कल्चर डिपार्टमेंट पारां हाणे जी लतीफ़ ड्रामो कयो, रिसेंटली में स्टेज ड्रामो कयो हुओ, छो त टेलीविज़न जे ड्रामा जे लाइ प्रोडक्शन जे लाइ पैसा खपनि न। चैनल वारा हाणे एतिरा पैसा ॾियनि ई कोन था जो हिकु ड्रामो ठाहे सघिजे सुठो। उन वक़्तु पैसा एतिरा पैसा मिलंदा त एक्टरनि जा पैसा, कन्वेंट्स पैसा, फूड जा पैसा, ठीकु आहे, एडिटिंग जा पैसा, मुंहिंजा पैसा, बसि सभिनी जा पैसा हुन में हूंदा हुया, मिलंदा। हाणे चवंदा त एक्टर खां पैसा वठी कमु कयो त पोइ कमु छा कंदुसि बाबा, 5-10,000 15,000 में, उहो सिंधी में चवणी न आहे त टके जे ॿोड़े मख न हूंदी त ॿियो छा हूंदो। सबबु इहो आहे, सबबु इहो आहे त कहाणियूं सुठियूं ऐं छा भला ज़रूरी आहे त रुगो इहो टॉपिक हुजनि। अच्छा, मां हर शख़्स कहाणी आहे सीरीज़ कई 155 किस्तूं, 155 किस्तुनि मां कंहिं बि किस्त में धाड़े कोन हो, कंहिं बि किस्त में औरत जी तज़लील न हुई, त उहे कहाणियूं न हुयूं छा? अलाए केतिरियूं कहाणियूं, 155 कहाणियूं, 155 सीरियल ठही सघनि थियूं, छो त कहाणी वन लाइन त ओतिरी हूंदी आहे, थीम त उहो हूंदो आहे न, बाक़ी उनखे राइटर उनखे लिखंदो आहे पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे तजुर्बे सां। त 155 कहाणी मां कंहिं में धाड़ियल कल्चर न हो, उहे ड्रामा माण्हू नठा छा ॾिठा, माण्हुनि सुठी मोट मिली, अॼु ताईं माण्हू खे यादि आहिनि, अॼु ताईं यादि आहिनि। बिल्कुलु सबबु इहो आहे त सोशल ड्रामा हुया, रोमेंटिक ड्रामा हुया, घरेलू ड्रामा हुया, हारर ड्रामा हुया, उन में खोड़ मौज़ू आहिनि। तव्हां ॻाल्हि कई त शुरूआति जेका आहे उहा स्टेज ड्रामे खां कई ऐं उहो कलुपुत्रा सिनेमा में। हाणे जे नौजवाननि खे इहा ख़बर न आहे त कलुपुत्रा सिनेमा हूंदी किथे हुई, ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो त लाड़काणे में भला टोटल सिनेमाऊं केतिरियूं हुयूं?
तव्हांजी जवानी में मां शुरू में 4 सिनेमा हुयूं असांखे शुरू में, पोइ किलोपेट्रा मुंहिंजे साम्हूं ठही, पोइ ठही हुआ 4 कहिड़ियूं एम्पायर हुई, उन सां गॾु निगार सिनेमा हूंदी, एम्पायर रोड जेको हाणे सजे थो, एम्पायर रोड सजे थो, एम्पायर सिनेमा जे करे अच्छा आलीशान सिनेमा हुई एम्पायर सिनेमा। लाड़काणे में सुहिणी ऐं वॾी बहितरीनु सिनेमा एम्पायर हूंदी। रॉयल ऐं निगार पहिरीं सिनेमा इहा आहे? पहिरीं निगार ठही, अच्छा जंहिंजो नालो हुयो बसंत। अच्छा सिनेमा जो नालो बसंत हुयो? बसंत नालो, निगार जो बसंत नालो। पोइ उहा सिनेमा खे पोइ टाकीज़ चवणु शुरू कयूं, बसंत टाकीज़, जॾहिं ॻाल्हाइण वारियूं फिल्मूं आयूं। माना इहा लाड़काणे उहा उन दौर जी सिनेमा आहे जंहिं दौर में गूंगियूं फिल्मूं हलंदियूं। पोइ बसंत टाकीज़ थी, पोइ एम्पायर टाकीज़ उहा ठही, पोइ रॉयल जेका उहा बि पुराणी सिनेमा आई। वरी पोइ अलमंज़र सिनेमा उहा बि मां ॾिठी ठहंदे, अलमंज़र सिनेमा चौथी उहा आई, उहा एयरकनेक्शन थी पहिरें लाड़काणे में। उनखां पोइ वरी 5 सिनेमा ठही किलोपेट्रा, ऐं 5 सिनेमा जो उरूज हुयो। ऐं मां इहो फ़ख़ुरु सां चवंदो आहियां त मां 5 सिनेमाउनि ते वारे वारे ते पेंटिंग बि कई। अच्छा जी, उते तव्हां इहे पेंटिंग कंदा हुआ? पेंटिंग कंदुमि 5 सिनेमाउनि ते वारे वारे ते, बार हिकड़े वक़्तु गॾु न, छो त मां अकेलो ॼणो हुउसि, हिकिड़ो मूंसां गॾु को स्टूडेंट हूंदो हो मूंसां, बाक़ी त हिकिड़ी सिनेमा किलोपेट्रा ते कमु कंदो हुउमि। माण्हू ईंदा हुआ सिनेमाउनि में? तमामु घणा। जुमे जे ॾींहुं त पेर पाइण जी जाइ न हूंदी। अच्छा अच्छा, एडवांस बुकिंग जो रवाजु न हुयो, असां लाड़काणे में न हुयो, कराची में हुयो, हैदराबाद में हुयो, हिते न हुयो। असां उन वक़्तु चवंदा हुआसीं एडवांस बुकिंग जो रवाजु पवे त घटि में घटि माण्हू हिन रश खां बची सघे। वण केतिरा हूंदा हुआ लाड़काणे में? वण तमामु घणा हूंदा हुया, अलाए केतिरा कटिजी विया। बेहिसी, माण्हुनि जी बि बेहिसी त सरकार जी बि बेहिसी। ऐं मां हिन प्रोग्राम जे तवसुल सां लाड़काणे जे मेयर खे ख़ासि करे चवंदुसि त उहो लाड़काणे ते हिकिड़ो थोरो करे वञे। जीअं इरफान साहब माण्हुनि खे यादि आहे, अॼु बि लाड़काणे में हिकिड़ो माण्हू हुयो म्यूनिसिपालिटी में, अॼु बि तव्हांखे अलाह से मौक़ो ॾिनो आहे, वेठा आहियो त लाड़काणे में घटि में घटि ॿियो त शाम त करे वञो। हा, माण्हुनि खे तफ़रीह हुजे, बाग़ हुजनि। बाग़ उजड़ी विया आहिनि हिन वक़्तु, तव्हां ॾिसो बाग़ उजड़ी विया। अॻे बाग़ हुया? बाग़ इहे अलाए केतिरा बाग़ हुया, ॿिया बि इलाही बाग़ ते कब्ज़ा थी विया न, बाग़नि ते कब्ज़ा थी विया। हाणे बाग़ न आहिनि, बसि जला बाग़ आहे, ज़ुल्फ़िकार बाग़। तफ़रीह जूं शयूं जेके हुयूं अॻ में, जीअं सिनेमा हुई, असां वटि तफ़रीह शइ सिर्फ़ु सिनेमा हुई उन वक़्त में। ऐं उन वक़्तु अच्छा ॿियो वॾी ॻाल्हि इहा त ईद माना एम्पायर रोड। अच्छा इहो रश हूंदी तय हुयो त हाणे खाधे जूं जेके कैप आहिनि बारबेक्यू टाइप, इन्हनि ते रश हाणे एॾे रश आहे। अॻे ईद माना एम्पायर रोड, एम्पायर रोड ते जेकॾहिं माण्हू ईद जॾहिं न आयो ईदे न के ऐं हफ़्ता अॻु में मूंखे यादि आहे 15 ॾींहं अॻु में होटल वारा होटलनि खे बेंचुनि खे रंग कंदा हुया, झंडियूं हणंदा हुया, नवां रिकॉर्ड घुराईंदा त ईद ते हलाईंदासीं। उहे ॿुधो रंग कराईंदा पंहिंजे होटलनि खे, तमामु मिठाइनि वारा मिठाइयूं ठाहींदा, सजाईंदा हुया। सॼो रोड जेको एम्पायर रोड, 2 सिनेमाऊं गॾु हूंदियूं न, त इहो कुंवार वांगुरु रोड ॿरंदो पियो। ज़बरदस्त। तव्हां सिनेमाउनि ते बि कमु कयो ऐं पंहिंजो आर्टिस्ट समूरे लॾे सां रहियो। लाड़काणे में ड्रामा मंडलियूं चऊं या जेके अकेडमी जिनखे तव्हां चओ था उहे बि हुयूं, पर उन सां गॾु लाइब्रेरियूं बि सुठियूं लाड़काणे में? लाड़काणे में पहिरें शुरू में जलाबाग में लाइब्रेरी हुई कंहिं वक़्त में, उते मुंहिंजो ब्रदर हुयो। पहिरीं अपॉइंटमेंट मुंहिंजे भाउ जी उते थी। उनखां पोइ उहो वरी ट्रेनिंग ते हलियो कराची, त उनखां पोइ गुल मोहम्मद गाद खे रखियऊं लाइब्रेरी में। पोइ उहा लाइब्रेरी त ख़तमु करे छॾी। वरी पोइ पाकिस्तान नेशनल सेंटर जे लाइ असां जलाबाग में हिकिड़ी लाइब्रेरी हूंदी, साईं ख़ादिम हुसैन शाह हुनजो वॾो हूंदो चीफ हुयो। ऐं उहा लाइब्रेरी पोइ ख़तमु करे पोइ शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी ठही तयारु थी। हिन वक़्तु सिर्फ़ु मूंखे लाड़काणे 2 लाइब्रेरियूं आहिनि, नुसरत भुट्टो लाइब्रेरी आहे फीमेल जी, ऐं ॿी शाहनवाज़ लाइब्रेरी। शाहनवाज़ तमामु घणा माण्हू अचनि था, इहा हक़ीक़त आहे। सुबुह जो तमामु घणा नौजवान सवेल ईंदा आहिनि त जीअं जॻह बि आहे काफ़ी आहे। शम्स साहब काफ़ी कमु बि कयो आहे हुन में, हुन जी नज़रदारी सुठी आहे तमामु हुन ते। हाणे इहो ॿुधायो त तव्हां टीचर थी रिटायर थिया? जी जी, ईअं न, ही हेतिरा कम बि हुया, टीचर बि हुयो, त उन तरफ़ को स्कूल में तव्हांजी गैरहाज़िरी रहंदी हुई, मोकल रहंदी हुई? कॾहिं बि न। इहो रिकॉर्ड अथव, तव्हां भले कंहिंखां पुछा कयो त मां कॾहिं बि पंहिंजो पीरियड न घुसायो, कॾहिं बि न। हा, इहो कीअं मुमकिन आहे? इहो त मुमकिन, मज़ो त इहो आहे न। पाण मां तॾहिं चवंदो आहियां हिलाल करे माण्हू खाए, चवंदा आहिनि हिलाल करे खाए। असांखे सुती हिलाल जी पियल आहे, उन करे मूं ज़िंदगी में कॾहिं पंहिंजो पीरियड न घुसायो। पीरियड जेकॾहिं किथे वञिणो पवंदो त कंहिंखे ॾेई करे उन ओतिरो ॿियो वठंदो हुउमि मां,
पर उहो ड्यूटी कंदा हुआ? ड्यूटी कंदो हुउमि मतिलबु उहो गोसूड़ी मास्तर वारो टेक तव्हां ते न लॻो? कत न मूंखे हिकु दफ़ो यादि आहे मुंहिंजी गाॾी थोरी ख़राबु थी पई, मां ठाहिराइण वियुसि त पीरियड हुओ मुंहिंजो 12 बजे, मां मिस्त्री 10 बजे वियुसि। मां मिस्त्री खोले जो छॾियो गाॾीअ खे त 11:15 पिया थियनि। मां मिस्त्री चयो अञा घणो टाइम लॻंदो? चयसि अञा अधु कलाकु कंदो। मां 2 मिंटनि में अचां थी थो अचां, मां थोरो इनखे चयो थी थो अचां। मतां मिस्त्री वरी हेराफेरी कंदा आहिनि न, मां बसि जल्दी अचां थो। मां हुतां रक्शो पकिड़े स्कूल पहुतुमि, क्लास वरितुमि, क्लास वठी वरी पोइ ॿिए रक्शे ते वरी आयो मोटी मिस्त्री वटि गाॾी खयमि अची करे। त मां क्लास न छॾींदुमि, कॾहिं बि न छॾींदा? न इहो मुंहिंजी अलाए छो हैबिट बि आहे शइ, त मां क्लास न छॾींदुमि। सभु कम तव्हां सुठे तरीक़े सां कया ऐं तमामु चङनि लफ़्ज़नि में माण्हू तव्हांखे यादि था कनि। तव्हांजी महिरबानी। अॼोके प्रोग्राम में आयो। यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणो में पढ़ायो, यूनिवर्सिटी कैंपस में क्लास वरितुमि सिंधीअ जो, ऐं हिन वक़्तु जेको आहे सो उहो ख़तमु करे छॾियो, सिंधी सब्जेक्ट ख़तमु करे छॾियो। कमाल इहो आहे। अयूब गाद साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे स्टूडियो में आयो, पॉडकास्ट में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके पंहिंजे ज़िंदगीअ जूं उहे शेयर कयूं, मुख़्तलिफ़ फील्डियूं। तव्हांजी महिरबानी। अॼोकी पॉडकास्ट में एतिरो ई। वरी कंहिं ॿिए पॉडकास्ट में हाज़िर थींदासीं ॿिए महिमान सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।